ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कराची कंदासीं। ओभर खां रिपोर्ट कर रहियो आहे अब्दुल गफ़ार भुट्टो। कराची PS 98 MKM पाकिस्तान जो MPA अरसलान परवेज़ प्रेस क्लब डिस्ट्रिक्ट ईस्ट कराची पहुची प्रेस क्लब जे साल 2025 जे लाइ नए चूंडियल उहिदेदारनि खे मुबारकबाद ॾिनी। उन मौक़े ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे MPA अरसलान परवेज़ चयो त अवाम पंहिंजे कीमती वोट ॾेई मुंतख़िब कयो आहे। असां मथां बि उहा ज़िमेवारी आयद थिए थी त उन्हनि जा बुनियादी मसइला हल करायूं। हुन चयो त पंहिंजे तक PS 98 अंदरि काफ़ी तरक़ियाती कम कराया आहिनि। वधीक तरक़ियाती कम कराइण लाइ स्कीमूं ॾिनियूं आहिनि जेकी जल्द मंज़ूर थियण बैदि वधीक तरक़ियाती कम कराया वेंदा। कोशिश आहे त अवाम जे उमीदुनि ते पूरो लहूं, उन्हनि खे मायूस न कयो वेंदो। अरसलान परवेज़ वधीक ॻाल्हाईंदे चयो त सहाफ़ी पंहिंजे कलम जे ज़रिए मसइलनि जी निशानदेही कनि था, जन जी निशानदेही नोटिस पिणु वरितो वेंदो आहे। हिकु बहितर सहाफ़ी जे लिखणियुनि जे करे तब्दीलियूं ईंदियूं आहिनि। हुन चयो त तक जे अवाम तोड़े सहाफ़ियुनि सां हर ॾुख सुख में उन्हनि सां गॾु आहियूं। उन मौक़े ते MPA अरसलान परवेज़ स्कीम 33 टाउन इंचार्ज परवेज़ इक़बाल, स्कीम 33 मसालियाती कमेटीअ जो इंचार्ज लियाकत जमाली, सिंध तंज़ीमी कमेटीअ जो मेंबर ख़ालिद हुसैन ॿुघियो, नौमान जमाली ऐं ॿियनि खे प्रेस क्लब जे सदर गोस ॿुघियो, सदर सफदर सहतो, अली मोहम्मद भुट्टो, आतिफ सादिक शेख, सनाउल्लाह हकड़ो, मियां नज़ीर शाहिद कोराई, जलाल तहीम ऐं ॿियनि सहाफ़ियुनि सिंध जी सकाफ़त अजरक पाराया।